अस्सलाम वालेकुम दोस्तों, अज तव्हांजे लाइ हिकु नई ॻाल्हि मूं आंदी आहे। वॾी ग़लती थी वई आहे कंहिंखां, दुलाब ड्रामे वारनि खां। अॼु उहा असां नोट कई ऐं शूटिंग जा वीडियो ॾिठासीं ऐं राब्ता कयासीं ऐं तस्वीरूं ॾिठियूंसीं ऐं फर्ज़ंद मलिक खजू जो हिकु वॾो जेको कूड़ आहे उहो बि ज़ाहिर कंदुसि। मां सच बि जेको ज़ाहिर कंदो आहियां, अगरि जेको बि हूंदो आहे, अगरि सुठी ॻाल्हि हूंदी आहे उहा बि पंहिंजे चैनल ते ॿुधाईंदो आहियां त हिन कमु भलो कयो आहे। अगरि को कमु बुरो कंदो आहे, ग़लति कमु कंदो आहे, उहो बि ॿुधाईंदो आहियां। मां सिर्फ़ु हिकिड़े जे तरफ़दारी न आहियां कंदो, भली कहिड़ो अदाकार हुजे, केॾो वॾो डायरेक्टर हुजे, सच तव्हांजे साम्हूं ज़रूरु आणींदो आहियां। उहा तव्हां परेशान थी रहिया हूंदव त उहा कहिड़ी ॻाल्हि आहे, कहिड़ो सच आहे जेको तव्हांखे मां ॿुधाइण वारो आहियां। दोस्तो, तव्हांखे पहिरियों सच ॿुधाइण खां ऐं इहा ॻाल्हि ज़ाहिर करण खां हिकु नंढिड़ो अर्ज़ु आहे। हिन वीडियो खे हाणे लाइक करे छॾियो ऐं दोस्तनि ताईं शेयर करे छॾियो ऐं सब्सक्राइब ज़रूरु कयो चैनल खे, जीअं तव्हां खां का अपडेट मिस न थिए। ऐं आहियां शाहिद खोसो ऐं अव्हां ॾिसी रहिया आहियो शाहिद खोसो व्लॉग यूट्यूब चैनल। हलूं था पंहिंजी अपडेट जी तरफ़। दोस्तों, कल्ह जेको मां वीडियो शेयर कयो हुयो फर्ज़ंद मलिक खजू जो, जंहिं मां तव्हांखे ॿुधायो त फर्ज़ंद मलिक खजू चए पियो जेको दोस्तनि जूं शिकायतूं आहिनि ऐं दोस्त जेका तनक़ीद कंदा आहिनि दुलाब ड्रामे में, उहे शिकायतूं उहे तनक़ीद न कंदा। ऐं जेको असां दोस्त कमेंट कंदा आहिनि त हथियार कल्चर घणो ॾेखारियो वञे थो ड्रामनि में ऐं हिन ड्रामे में दुलाब में हाणे उहो न हूंदो। इहो कंहिं चयो? फर्ज़ंद मलिक खजू चयो। यकीनन जे तव्हां कल्ह वारी मुंहिंजी वीडियो ॾिठी आहे, उन में मां फर्ज़ंद मलिक खजू जो वीडियो शुरू में शेयर कयो हो तव्हां सां, पोइ मां पंहिंजी राय ॾिनी हुई। मूं बि इहा ॻाल्हि कई, यार फर्ज़ंद मलिक खजू अहिड़ी ॻाल्हि करे थो त उहा वीडियो मां तव्हां ताईं पुॼाई। मां चयो ॾिसूं हाणे वाक़ई छा सच में इहो थी सघे थो। मां बि इन शइ जी वरी तारीफ़ कई फर्ज़ंद मलिक खजू जी त बाबा इहो भलो करे थो ऐं सुठो ड्रामो आणे थो दुलाब। ऐं जेका हुन ॻाल्हि कई त असां जेको हथियार कल्चर दुलाब ड्रामे में न आणींदासीं, हीउ थोरो मुख़्तलिफ़ आहे। जॾहिं दोस्तो अॼु मां हिकिड़ी शइ मुंहिंजे साम्हूं गुज़री, जॾहिं मां उहा हक़ीक़त ॾिठी, मुंहिंजी ज़मीन पेरनि मां निकिरी वई। यार हेॾा वॾा डायरेक्टर सोशल मीडिया ते कूड़ कीअं था आणी सघनि, सो बि वीडियो बयान में। हल को ईअं बयानु हूंदो आहे, तस्वीरूं वग़ैरह ॿी ॻाल्हि आहे, वीडियो बयान में सिधो सो चिटो कूड़। हक़ीक़त पुछो, जेको दुलाब ड्रामे में हथियार ॾेखारिया विया आहिनि जेतिरा हद खां वधीक, उहो सबूत मां तव्हांखे ॾेखारण वारो आहियां। उहो सबूत ॾेखारियां थो, बीहो हिकु मिंट। जेतिरा हिन ड्रामे में हथियार ॾेखारिया विया आहिनि एतिरा कंहिं बि ड्रामे में न आहिनि ॾेखारिया विया। तकरार में बि एतिरा न ॾेखारिया विया, ज़हर ज़िंदगी में बि एतिरा न ॾेखारिया विया। जेका दुलाब ड्रामे में शूटिंग हली रही आहे धमाके सां, इन में जेको अरसले जो इस्तेमालु कयो वञे थो, इहो असरु तव्हां ऐं असांजी नौजवान नस्ल ते पवंदो। मां लगातार इहा तनक़ीद करे रहियो हुउसि, तव्हां बि करे रहिया आहियो कमेंट, त हथियार कल्चर खे हिकु साइड रखी कुझु मुख़्तलिफ़ नओं ॾेखारियो वञे। ऐं इहा ॻाल्हि फर्ज़ंद मलिक खजू चयो त असां इहा दुलाब ड्रामे में आणींदासीं ऐं नई शइ ॾेखारींदासीं, हथियार न ॾेखारींदासीं। लेकिन इहो कूड़ निकितो आहे। उहो कूड़ कीअं निकितो आहे, मां तव्हांखे सबूत ॾियां थो। हीअ दोस्तो तस्वीरूं हली रहियूं आहिनि साइड में, हीअ तस्वीरूं तव्हां ॾिसो। इहे हाणे इन में इहे दुलाब ड्रामे जूं शूटिंग जूं तस्वीरूं आहिनि ऐं इन में ॾिसो केतिरो अरसलो ॾेखारियो थो वञे। ॾिसो तव्हां, हर फोटो में हथियार कलाशन खणी बीठा आहिनि, मार धाड़ लॻी पई आहे। ऐं इहो आहे सबूत शूटिंग जो दौरान तस्वीरूं वरितल। साईं निसार शाह, बख़्त ॿियां टियां मीर ॾिसो था, सभु वाठा हथियार खणी बीठा आहिनि ऐं जेको आहे जहिड़े जी शूटिंग हली रही आहे। ऐं इहो ई जेको बयानु ॾिनो फर्ज़ंद मलिक खजू, उन जो इहो सॼो कूड़ ज़ाहिर थी पियो। ऐं इन पंहिंजी कल्ह हुन बयानु ॾिनो, अॼु वारी जेकी शूटिंग हुन कई उन में ही तस्वीरूं साम्हूं आयूं आहिनि। इन जो मक़सदु आहे त दुलाब ड्रामे में बि साॻी कहाणी आहे, साॻी रवैयो आहे जेको पोइनि ड्रामनि में हूंदो हुयो, रुॻो हथियार कल्चर। ऐं इन में चेंजिंग मूंखे नथो लॻे का कई वई आहे। लेकिन बार बार जेका असांखे पहिरियों हीअ अपडेट ॾेई रहिया हुया, उहा अपडेट मां तव्हां ते पुॼाए रहियो हुउसि। मां बि इहा तारीफ़ करे रहियो हुउसि त वाक़ई यार हाणे जेको आहे हीअ जेको ॿुधाए रहिया आहिनि, जेका राइटर ज़हूर साहब कहाणी लिखी आहे, हाणे कहाणी सही हूंदी ऐं हथियार कल्चर न हूंदो। लेकिन उन ते मूंखे अफ़सोस थिए थो पियो त वाक़ई इहो कीअं थियो, इहो एॾो हिननि कूड़ छो आयो ऐं कहिड़ी वजह खां हिननि कूड़ आयो, वजह हिननि जी कहिड़ी हुई। लेकिन हिननि इहा ग़लती कई आहे ऐं हाणे पंहिंजी वीडियो बयानु ॾेई करे फर्ज़ंद मलिक खजू साहब बि चयो हथियार कल्चर न हूंदो। हीअ उहा वीडियो मां तव्हांखे ॿीहर ॾेखारियां थो फर्ज़ंद मलिक खजू जो, जंहिंमें हू चए थो त असां हथियार न ॾेखारींदासीं। हीअ वीडियो तव्हां ॾिसो।
दोस्त जेके असांखे सवाल कंदा आहिनि त तव्हां सिर्फ़ु हथियार कल्चर ई ॾेखारियो ड्रामनि में, ऐं जेके दोस्त मुंहिंजे ख़्याल में तंग कंदा आहिनि उहे जस्ट सिर्फ़ु सोशल मीडिया जे हद ताईं उहे को बि प्रोजेक्ट को बि राइटर लिखंदो आहे त उन में हर प्रोजेक्ट में हर कहाणी जो इहो पहलू हूंदो आहे, उन मैसेज की मैसेज आहे उन ख़बर कोन्हे जॾहिं तव्हां उहो ॾिसंदो। ऐं हिंदुस्तान में हिकिड़ो अहिड़ो ट्रैक लिखियो वियो आहे जेको मां उहो ॿुधाए नथो सघां, बाक़ी तव्हां ड्रामे ॾिसण खां पोइ घटि में घटि जेके असांजा सिंधी व्यूअर आहियो या जेके सिंधी ड्रामे खे घणो ॾिठो वञे थो, जेके तनक़ीद पर इस्लाह कंदा आहिनि असां उन्हनि जो क़दुरु था कयूं, ज़ाहिर आहे जीअं उहे अवं ई असांखां दुरुस्त कराईंदो, पर असांजी बि रिक्वेस्ट आहे हीउ प्रोजेक्ट ॾिसी जेका हक़ीक़त हुजे उन ते कमेंट लाज़मी। ॾिसो छा थो चवे फज़ल मलिक खजू साहब त असां हथियार कल्चर न ॾेखारींदासीं ऐं अॻिते चेंजिंग आणींदासीं। उहा ई वजह आहे अॼु मां सिर्फ़ु जेको हीउ वीडियो तयारु करे रहियो आहियां इन लाइ तयारु करे रहियो आहियां। इहा ई वजह आहे जेका हिननि जा कूड़ हूंदा आहिनि उहे बि मां तव्हांजे साम्हूं रखंदो आहियां, जेका ही सुठी शइ ॿुधाईंदा आहिनि उहो बि मां पंहिंजे हिन चैनल ते तव्हांजे साम्हूं रखंदो आहियां। लेकिन हिननि इहो कूड़ छाजे लाइ आयो, सिर्फ़ु वजह इहा आहे तमाम जो दिलि रखण जे लाइ। ऐं तव्हांखे छा थो लॻे त इन में फज़ल मलिक खजू छाजे लाइ अहिड़ो मतिलबु ॻाल्हि कई, ऐं वरी हीअ तस्वीरूं जेको तव्हांखे ॾेखारियूंसीं अॻारे उन में सॼो हुनजी हर शइ ज़ाहिर थी आई। यानी जेको दलाब आहे इहो बि पॉइंट जेके सीरियल हलिया आहिनि ड्रामा सोप सीरियल उन्हनि जे बराबरि आहे, इन में को ख़ासो फ़र्क़ु न आहे, साॻी कहाणी साॻी शइ आहे, साॻियो कमु आहे। ऐं हू वरी सोचे रहिया आहिनि अवाम खे बेवकूफ़ बणाईंदासीं, लेकिन ईअं थी नथो सघे। बहरहाल जहिड़ो बि आहे अचे ॾिसूं, इन में जेको अवाम वरी परेशान आहे इंतज़ार में आहे त इहो अचे ड्रामो बाबा असां ॾिसूं। लेकिन असां तनक़ीद इन लाइ कईसीं त कूड़ छो आयो वियो, छाजे लाइ ईअं कयो वियो, ऐं इन में चेंजिंग न कई वई जेको उहो ॿुधाए रहिया। मुंहिंजे ख़्याल में थोरी घणी चेंजिंग हूंदी, लेकिन हथियार कल्चर भरपूर ॾेखारियो वियो आहे। दोलाब में हथियार घणो आहे ॾेखारियो वियो आहे, ऐं वजह इहा ई आहे। ऐं तव्हांखे छा थो लॻे, छा मां सही ॿुधायां थो या इहा छा जेका मां नोट कई आहे इहा सही कई आहे या सही न कई आहे? मुंहिंजे ख़्याल में तव्हांजी राय बि साॻी हूंदी जेका मुंहिंजी राय आहे, राय मुख़्तलिफ़ न हूंदी आहे। ऐं कल्ह वारी वीडियो तव्हां ॾिठी यको जेको लगातार असां बयानु ॾेई रहिया हुआसीं ऐं वीडियो तव्हां सां शेयर करे रहिया हुआसीं, ऐं अॼु वारी वीडियो तव्हां ॾिठी ऐं उमेदु आहे तव्हां ताईं जेको आहे तव्हांजो ज़हन में नॉलेज में वॾो फ़ाइदो पियो हूंदो, ऐं इहा ई ॻाल्हि तव्हांखे फ़ाइदो आणींदी ऐं अॻिते तव्हांखे ख़बर पवंदी त नेक्स्ट जेको ड्रामो अची रहियो आहे उन में छा आहे। इन जे लाइ तव्हांजे साम्हूं सॼो कुझु मां ज़ाहिर करे रखियो ऐं सॼी कहाणी ज़ाहिर करे रखी। दोस्तो तव्हांखे मां ॿुधाईंदो हलां त जेको ॿियो ड्रामो अची रहियो आहे पंहिंजनि जा गदार, उन में बि थोरी चेंजिंग कई वञे थी। आज़म मेंगल दोलाब में आहे, उमीद अली कलवड़ बि दोलाब में फाथल आहे, लेकिन उन्हनि खे टाइम नथो मिले लाला फयाज़ खे ॾियण जो। ॿिन्ही ड्रामनि जो शूटिंग आहे गॾु हली रहियूं आहिनि, बराबरि हली रहियूं आहिनि। इन जे करे थोरो हू पोइना कयो अथनि, ऐं लाला फयाज़ सां बि असांजी ॻाल्हि ॿोल थी कल्ह, उन इहा ॻाल्हि कई त बक़ाया शूटिंग मां धमाके सां करे रहियो आहियां। लेकिन आज़म मेंगल ऐं उमीद अली कलवड़ जेको थोरो टाइम नथा ॾेई सघनि, मतां शूटिंग लेट थिए या मतां अदाकार मां चेंज कयां, छो छाजे करे हू मसरूफ़ घणा आहिनि, मतां को ॿियो नाले वारो अदाकार पंहिंजनि जा गदार में एड कयां। ॾिसूं हाणे अचण वारे वक़्त में पंहिंजनि जा गदार में लाला फयाज़ डायरेक्टर छा थो करे, ऐं इहा ताज़ी मुंहिंजी अॼु हुन सां ॻाल्हि ॿोल थी आहे, उन तस्वीरूं बि मूंसां शेयर कयूं। इहा ॻाल्हि कई त असांजी शूटिंग धमाके सां हली रही आहे। तस्वीरूं मूं ॾिठियूं घोटकीअ जे सुठी सुठी लोकेशननि ते जेको उनजी शूटिंग धमाके सां हली रही हुई, ऐं भरपूर हुनजो बि मिनी सीरियल ड्रामो आहे, सोप सीरियल न आहे, नंढो ड्रामो आहे। इन वजह खां ऐं इहा ॻाल्हि त हक़ीक़त आहे, ऐं हर को महिनत करे रहियो आहे, लेकिन मशहूरु अदाकार खे टाइम त न मिलंदो आहे, इन जे करे हुनखे टाइम नथा ॾेई सघनि। उहे बि मीरपुर माथेले में शूटिंग कराया आहिनि, उहो घोटकी में थोरो फ़र्क़ु आहे। लेकिन मुंहिंजे ख़्याल में तमामु जल्द इहे ॿई ड्रामा मुकमल थियण वारा आहिनि, ऐं चंद ग्रहण जी बि अपडेट अचण वारी आहे। दोस्तो वीडियो पुॻो पंहिंजी पुॼाणी ते, उमेदु आहे तव्हांखे सुठो लॻो हूंदो। वीडियो खे लाइक ज़रूरु करे छॾियो। इहा वीडियो उन्हनि ताईं डायरेक्टरनि ताईं अदाकारनि ताईं ग्रुपनि में व्हाट्सअप में पुॼायो, ऐं फेसबुक ते बि शेयर कयो जीअं सभिनी खे ख़बर पवे। मिलंदासीं नेक्स्ट वीडियो में, असांखे ॾींदा इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।